नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में ज़री तोसी खाते सांगड़ पारां माकड़ जे ख़ात्मे जे लाइ आगाही मुहिम जे सिलसिले में लेक्चर प्रोग्राम मक़ामी हाल में थी गुज़रियो, जंहिंमें ज़री माहिर साजिद इक़बाल सिंध आबादगारनि खे लेक्चर ॾींदे चयो त हर साल साॻी ज़मीन में साॻिया फसल न पोखिया वञनि, फसलनि जी उपत वधाइण जे लाइ थोरी ज़मीन ते तजुर्बाती तौर पोखाई कई वञे, कामयाब पोखी खे अॻिते वधायो वञे। हिन चयो त ज़मीन भरिसां नंढा तला ठाहिया वञनि, जंहिंमें गॾु वसीलनि निकतल गंदगाह ऐं माल जे भाण विधो वञे, जंहिं करे ज़मीन जी खुराक पूरी थी सघे थी। हिन खिपरो जे आबादगारनि लाइ 1000 नाशपती जा वण मुफ़्त में ॾियण जो ऐलान कयो। इन मौक़े ते सईद ख़ादिम अली शाह चयो त सेमिनार में PPMNA शाज़िया मरीज़ जे हुकुम ते कयो वियो, जंहिंजो मक़सदु खिपरो जे आबादगारनि खे बहितर ॼाण ॾियणु आहे। जॾहिं त डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर खातो खिपरो मीर मोहम्मद डायरी पंहिंजे खिताब में चयो त असां वटि 70% रियायत ते ज़री औज़ार दस्तियाब आहिनि। हिन चयो आहे त नकली बिज ऐं भाण ख़िलाफ़ शिकायत हुजे त आबादगार राब्तो कनि, हिननि ख़िलाफ़ कार्रवाई कंदो। एग्रीकल्चर डिपार्टमेंट ऐं हिकिड़ो एग्रीकल्चर एक्सपर्ट हिते आंदो आहे, जेके नंढा ज़मींदार आहिनि उन्हनि जो राब्तो हिकिड़ो बहाल करणु ऐं उन्हनि जे इल्म जो इज़ाफ़ो करण लाइ जेके जीअं हिकिड़ो साजिद साहब सिंधु साहब आहे, लेक्चरार आहे, उहो नेशनल ऐं इंटरनेशनल लेवल जो लेक्चरार आहे, एग्रीकल्चर जो एक्सपर्ट आहे। अदी शाज़िया मरी जो मक़सदु हिन जो हिते हो त जेके खिपरे जा नंढा ज़मींदार ऐं वॾा ज़मींदार आहिनि उन्हनि में इल्म में इज़ाफ़ो थिए ऐं एग्रीकल्चर डिपार्टमेंट में जेके बि कमकार अचनि था उन्हनि खे असां माण्हुनि खे आगाही ॾियूं, माण्हुनि खे इल्म में इज़ाफ़ो थिए त जीअं हू पंहिंजे मसइलनि जा एग्रीकल्चर डिपार्टमेंट खां पंहिंजे मसइलनि जा हल जेके आहिनि उहो कराए वठनि। सर, असांजा जेके हिते जा अमलदार आहिनि, हिते जा ऑफिसर आहिनि, जेका असां सां वाइदा कया अथनि उन मां असां ज़रूरु उन्हनि ते उमेद रखूं था ऐं उहो इनशाला असांखे करे बि ॾींदा। असां उनजो जेको फॉर्मेलिटियूं आहिनि भरे ॾियूं उन्हनि खे। अॻे तक़रीबन 7-8 साल पहिरियां जेको हिननि जो हुकूमत तरफ़ां मशीनरी आई, ट्रैक्टर पंहिंजो कुरानदाज़ी ते मिलिया हुआ, उनखां पोइ थ्रेशर हुआ, हलंदो आहे सामान कीण, उहे असांखे मिलिया हुआ तक़रीबन 7-8 साल पहिरीं। हिन जो नकुली भाण बिज जो त आहे, थोरो घणो आहे इशू, त हल्के खिपरे में आहे इशू, पर उन ई ते हीअ छा चवनि था त उन ई में असांजो को बि करणु कोन्हे, असांजो को बि ज़िम्मो कोन्हे उन ते, ऐं असां उन्हनि ते को बि संदो या हिमायत कोन था करियूं। जेका मालूमात मिले थी उन ते अमल कोन थो करे। पहिरीं ॻाल्हि त हिन सिस्टम में ज़मीन में जेको आहे सो वथाण जो भाण इस्तेमालु करणु खपे, जेको आबादगार नथो करे। वथाण जे भाण ॾियण सां ज़मीनूं नरम ऐं भुरभुरियूं थियनि थियूं। इन जे लाइ ॾिसो त साईं, हाणे असां हिते जीअं मूंखे महीनू या ईअं सम्झो 2 महीना मिसाल थियो न, असां नकुली भाण दवा जे हवाले सां ॿियो कुझु कोन था करे सघूं, असां सैंपल ई खणी सघूं था। मूं इन तरीक़े खिपरो मां 10 भाण ऐं 10 दवा जा सैंपल खयां आहिनि, जेके मथे लेबार्टरी में मोकिलिया आहिनि। कुझु जूं रिज़ल्टूं फिट आयूं आहिनि, किन जूं रिज़ल्टूं ईंदियूं। उहो ईअं आहे त पेस्टिसाइड जेका आहे उन जे लाइ असीं FIR कटाईंदा आहियूं, फर्टिलाइज़र में डायरेक्ट असीं कोर्ट में चालान कंदा आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।